मुंहिंजो नालो यासिर अकबर जमाली। अॼु असां पढ़ंदासीं त असांजे जीव घरड़नि में प्रोटीन कीअं था ठहनि। अॼु असां इन बारे में पढ़ंदासीं त असांजे जेको आहे जिस्म में उहे प्रोटीन कीअं था ठहनि, छाकाणि प्रोटीन जेके आहिनि इहे बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स आहिनि। इहे असांजा जेके आहिनि मसल्स ठाहींदा आहिनि। इहे जेके आहिनि असांजे कंहिं बि स्ट्रक्चर में जेको आहे हिननि जो अहम किरदारु हूंदो आहे। ऐं मां जेको आहे पंहिंजे पहिरियां ई DNA बारे में असां ॻाल्हाए चुका आहियूं त उहो छाजो ठहियलु आहे, उहो जेको आहे कहिड़नि न्यूक्लियो बेसिस जो ठहियलु आहे, उनजे बारे में असां हिते रिपीट न कंदासीं। पर थोरो मां जेको आहे ॿुधाईंदो हलां DNA बारे में। इहो जेको आहे हिकिड़ो डबल स्टैंडर्ड मालिक्यूल हूंदो आहे, जंहिंखे जेको आहे असां हेरिडिटेरी मटीरियल चवंदा आहियूं, जेको एडीनाइन, ग्वाइनाइन, साइटोसाइन ऐं थाइमाइन जो ठहियलु हूंदो आहे। ऐं असांजे जिस्म में जेको आहे कंहिं बि शइ जो जेकॾहिं को प्रोटीन खपे त उनजी जेके सीक्वेंसिस जेके कोड्स हूंदा आहिनि उहे उन DNA जे अंदरि महफ़ूज़ हूंदा आहिनि। ऐं जॾहिं सिग्नल ईंदा आहिनि उन प्रोटीन जे बारे में, पोइ जेको आहे हेलिकेस जेको एंज़ाइम हूंदो आहे उहो उन जेको आहे DNA खे अनवाइंड यानी कि टोड़णु शुरू कंदो आहे उन जॻह तां। ऐं पॉलीमरेज़ जेको आहे वरी रीड कंदो वेंदो आहे। ऐं उनखां पोइ जेको आहे mRNA जी जेकी चेन आहे उहा ठहंदी वेंदी आहे मैसेंजर RNA जी। ऐं जॾहिं मैसेंजर RNA जेको आहे ठही बस थींदो आहे त उहो पोइ जेको आहे साइटोप्लाज़म ॾांहुं वेंदो आहे। साइटोप्लाज़म में जेके आहिनि राइबोसोम्स बि मौजूदु हूंदा आहिनि, हिकिड़ा फ्री राइबोसोम्स। ॿिया जेके आहिनि राइबोसोम्स जेके आहिनि उहे एंडोप्लाज़मिक रेटिकुलम में मौजूदु हूंदा आहिनि। उहो वरी डिपेंड थो करे त कहिड़े टाइप जो जेको आहे प्रोटीन खपे, पोइ उन हिसाब सां वरी mRNA उन जाइ ॾांहुं वेंदो, उन राइबोसोम ॾांहुं वेंदो। हाणे हीअ जॾहिं कीअं बि राइबोसोम ॾांहुं mRNA अचे थो, इन जी जेके आहे हिते हीअ जेको आहे अटैच थो थिए, हिन जॻह तां अटैच थियणु जेको आहे शुरू थींदो ऐं हिन पासे जेको आहे वञणु शुरू थींदो। ऐं राइबोसोम जेको आहे उहो ठहियलु हूंदो आहे ॿिनि सब यूनिट्स जो। हिकिड़ा जेको आहे लार्ज सब यूनिट थींदो आहे, हिकिड़ो जेको आहे स्मॉल सब यूनिट थींदो आहे। ऐं हिन में जेको आहे तव्हां ॾिसी था सघो त स्ट्रक्चर जेको आहे थोरो डिफरेंट आहे। उनमें जेको आहे एडीनाइन जेको आहे उहो बाइंड थियो आहे यूरासिल सां। इहो इन जे करे छाकाणि RNA में जेको आहे उहो थाइमाइन मौजूदु नाहे हूंदो। हाणे अचो त ॾिसूं था त इहो प्रोटीन कीअं थो ठहे। हिन स्ट्रक्चर खे असां जेको आहे tRNA चवंदा आहियूं। ठीकु आहे, इहो tRNA जेको आहे हिन सीक्वेंस सां मैच अची थींदो आहे। जॾहिं हीउ tRNA ईंदो आहे हिन जॻह ते अची बाइंड थींदो आहे त हिते जेको आहे उहा सीक्वेंस अगरि हिक ॿिए सां जेकी आहे मैच थी आहे अगरि कोड्स, त ठीकु आहे, न त उहो जेको आहे उतां खां वरी tRNA हलियो वेंदो आहे। अगरि इहे जेके आहिनि मैच थी आहे त पोइ उन मैच थियण जी सूरत में उहो जेको अमाइनो एसिड जेको हूंदो आहे उन tRNA ते जेको लॻल हूंदो आहे, इहो हिननि ॿियनि जेके अमाइनो एसिड जी जेकी चेन आहे इन्हनि सां जेको आहे बॉन्ड ठाहींदो आहे, हाइड्रोजन बॉन्ड ठाहींदो वेंदो आहे। जॾहिं इहे सीक्वेंसिस जेके आहिनि मैच थींदा, जॾहिं या जेकी कोड्स आहिनि उहे मैच थींदा, त पोइ हीउ जेको अमाइनो एसिड आहे हिननि ॿियनि अमाइनो एसिड सां हिकिड़ी चेन ठाहींदो वेंदो। ऐं अहिड़ी तरह सां जॾहिं हीउ जेको आहे अमाइनो एसिड हिननि अमाइनो एसिड सां जॾहिं बाइंड थींदो, हिकिड़ी चेन ठहंदी, त पोइ ख़ाली जेको tRNA आहे उहो पंहिंजी जॻह जेको आहे छॾे वेंदो ऐं जेको आहे लीव करे वेंदो। ऐं उन खां पोइ जेको आहे अहिड़ी तरह सां हीअ जेकी तव्हां सीक्वेंस ॾिसो था पिया, इन खे जेको आहे असां प्रोटीन चवंदा आहियूं। ऐं इन खां पोइ जेको आहे फर्दर प्रोसीजर ॿिया थींदा आहिनि। गोल्जी एपराटस थियो, उन खां बाद में वरी पंहिंजे टारगेट ॾांहुं वेंदो आहे प्रोटीन, जीअं उहो पंहिंजा कम जेके आहिनि परफॉर्म करे सघे। हीअ जेको आहे समराइज़ करण जे लाइ तस्वीर खे ॾिनो वियो आहे त हीअ जेको DNA मां जेको आहे mRNA ठहियो, ऐं पोइ उहो जेको आहे mRNA वरी आयो राइबोसोम्स ॾांहुं, ऐं उहे राइबोसोम्स आहिनि वरी उन्हनि जो जेको आहे प्रोटीन ठहिणु शुरू थी वियो। हीअ जेके आहिनि tRNA, इहे जेके आहिनि कोड्स जेके बि मैच थींदा था वञनि, हेॾां ख़ाली tRNA निकिरंदा था वञनि, ऐं हीअ जेको आहे प्रोटीन ठहे थो पियो। हीअ जेको आहे सॼो सॼो प्रोटीन आहे। ऐं हिन जेको आहे तस्वीर खे हिन जे लाइ रखियो वियो जीअं तव्हांखे हिकिड़ो दफ़ो वधीक जेको आहे ॿुधायो वञे, रिपीट करे सघिजे, जीअं तव्हां आसानी सां सम्झी सघो प्रोटीन जी सिंथेसिस खे।
अच्छा, हीअ असांजो हिकिड़ो शॉर्ट ऐं नंढो लेक्चर हुयो, बेसिक लेक्चर हुयो। जेकॾहिं वधीक तव्हां जेको आहे एडवांस लेवल ते ॼाणण था चाहियो, पोइ जेको आहे मुंहिंजो लेक्चर लाज़मी ॾिसो, प्रोटीन सिंथेसिस एडवांस लेवल। उनमें जेको आहे असां जेको आहे ॿुधाईंदासीं प्रोटीन आहिनि छा, उन्हनि जा जेके आहिनि केतिरा टाइप्स आहिनि, ऐं ट्रांसक्रिप्शन जा जेके आहिनि फैक्टर्स कहिड़ा आहिनि जेके DNA में कहिड़ो रोल पंहिंजो प्ले था करनि। उन खां पोइ जेको आहे DNA उहो जेको आहे जेको आहे रेप कीअं थी थिए, ऐं उन खां पोइ जेको आहे जेके सीक्वेंसिस जेके हूंदियूं आहिनि RNA में, इंट्रॉन ऐं एक्ज़ॉन हूंदा आहिनि, उहे जेके इंट्रॉन आहिनि उहे रिमूव कीअं था थियनि, ऐं सिर्फ़ु एक्ज़ॉन ई जेके आहिनि उहे पाण में बाइंड कीअं था थियनि, ऐं उहे ई जेके आहिनि मैच्योर mRNA हूंदा आहिनि जिन्हनि मां प्रोटीन जी सिंथेसिस थींदी आहे। ऐं उन लेक्चर में तव्हां इहो बि ॼाणे सघंदव त tRNA ठहनि कीअं था, उन्हनि सां अमाइनो एसिड बाइंड कीअं था आख़िरकार थियनि, ऐं पोइ उहे जेके आहिनि राइबोसोम ॾांहुं कीअं था वञनि। ऐं उन खां पोइ जेको आहे तव्हां ॼाणींदव राइबोसोम में वरी कीअं वधीक प्रोटीन जी जेको आहे सिंथेसिस थिए थी, ऐं अमाइनो एसिड हिक ॿिए सां अटैच था थियनि। ऐं जॾहिं प्रोटीन ठही थो वञे त उन खां पोइ जेको आहे असांजे जिस्म में उन्हनि सेलनि जे अंदरि प्रोटीन सां छा थो थिए छा नथो थिए, उहो जेको कुझु उन में कहिड़ियूं मॉडिफिकेशन्स थियनि थियूं। ऐं जॾहिं उहे मॉडिफिकेशन्स थी थियूं वञनि त पोइ जेको आहे उहो प्रोटीन काॾे थो वञे ऐं पंहिंजा फंक्शन कहिड़ा थो परफॉर्म करे, इहो सभु कुझु तव्हां जेको आहे ॼाणे सघो था मुंहिंजे लेक्चर में, प्रोटीन सिंथेसिस एडवांस लेवल में। महिरबानी।